मलीर में पीपल्स डॉक्टर्स फोरम ए पैरामेडिकल मलीर पारा शहीद जुल्फकार भुट्टो की 94 सालगिरह मल्हाई हुई। तकरीब सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोकियो, MPA शाहीना शेर अली, MPA मोहम्मद यूसुफ बलोच, खास मददगार सलमान अब्दुल्ला मुराद बलोच, जनरल सेक्रेटरी एविन शिरकत करे शहीद जुल्फकार भुट्टो की 94 सालगिरह जो केक काटो। उन मौके ते अगवाणनि जो चवणु हो त न्यासी हुकूमत आवाम खे अज़ियतूं ॾींदे महांगाई जे तूफ़ान में धिकियो आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जे अवाम जूं नज़रूं सिर्फ आसिफ अली ज़रदारी ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी में आहिनि। हुननि चयो त 27 फरवरी ते मज़ारी क़ाइद खां लॉन्ग मार्च शुरू थींदो जेको इस्लामाबाद तां रवानो थींदो, जंहिंमें मलीर मां हज़ारी जाला पंहिंजे महबूब लीडर जी अॻुवाणी में निकिरंदा। मोहम्मद साजिद जोकियो चयो त इमरान न्यासी जी मिनी बजट आवाम खां गवो खसे वरितो आहे। महांगाई जो तूफ़ान बर्पा करे आवाम खे ॿीणी अज़ियत में मुब्तला कयो आहे। हुन चयो त जल्द बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में आवाम हिन सिलेक्टेड हुकूमत मां जान छॾाईंदी ऐं इन्हनि खे सहारो ॾियण लाइ जल्द पीपल्स पार्टी जी हुकूमत ठाही आवाम खे तोहफ़ो ॾींदा।